बुज़दारा वॾा भरिसां ॻोठु बगोदरो शरीफ़ में मरूम नफ़ीस अहमद पहियार जी वफ़ात ते वालिद DGA ऑफिसर प्राइमरी खैरपुर ज़ुल्फ़कार अहमद पहियार ऐं ॿियनि वारिस एक्सरसाइज़ इंस्पेक्टर उमदाद हुसैन पहियार PTLF ज़िले खैरपुर जे अॻवान इश्तियाक अहमद पहियार प्रोफेसर फारूक पहियार कोशिश बुज़दार वॾा जे रिपोर्टर खलील इश्तियाक पहियार सां पीपल्स पार्टी GMPA मुनवर अली वसान PTLF जे अॻवान मरकज़ी सदर हाजी शफ़ी अहमद सठियो हाजी अकरम राजीपुर गुलाम सरवर तमरानी मोहम्मद सचल गाहो परवेज़ अहमद भट्टी गुलाम अकबर भट्टी आगा हुसैन हालेपोटो ऐं ॿियनि ॻोठ में पेची तेज़ियत कई। मरूम जी मग़फ़रत ऐं आख़िरत में बुलंद दर्जनि लाइ फ़ातिह ख़वानी ऐं दुआ घुरी वई। रिपोर्ट मंसूर अली।